ज़ालिमनि ख़िलाफ़ जंग जोटे चुका है। ये जंग सिर्फ़ असांजे ॻोठ जी न। पापा साईं या तव्हांजी बादशाही बरक़रार हुजे, तुंहिंजो हथ असांजे सिर मथां हुजे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 306 क़िस्त में कमीने कमाल ख़ान जी पिछाड़ीअ जा ॾींहं शुरू थी विया आहिनि। कमीने कमाल ख़ान जी क़बर जल्द अज़ जल्द खोटी वेंदी, छो त रबनि हाणे पंहिंजी मीरा खे ॻोल्हण खां सवाइ कमीने कमाल ख़ान के दफ़न करण जी भी वड़ी जिदोजहद करे रहियो आहे। ॿी तरफ़ हाकिम ख़ान जो कमदार ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमदार जी कमी हुई, जेका ज़हर ज़िंदगी ड्रामे जे मैनेजमेंट वारनि पूरी करे छॾी। कमदार जे किरदार में एक बेहतरीन अदाकार जेको अव्हां खे कमदारी सां गॾोगॾु ख़ूबसूरत ऐं मज़ाक भी अव्हां खे खिलाइण जी भरपूर कोशिश कंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हुअं त रबन ऐं राणे जी तमामु ख़ूबसूरत जोड़ी हुई, जेका तमामु घणो महिनत सां माण्हुनि खे खिलाईंदी आई ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे खे हिकु बुनियाद सां बीहारियो। पर रबन जो भाउ राणो मरण खां पोइ ज़हर ज़िंदगी ड्रामे मां कॉमेडी ॼण ख़तम ई थी वई। पर ज़हर ज़िंदगी ड्रामे में हिकु तरफ़ वाहिद रज़ा ऐं हुन सां गॾु अकबर उतरादी सुणल बंदूक हणे पीउ खे। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी टीम हिन वक़्तु पूरो 100% मुकमल टीम सां गॾु आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ॿी तरफ़ मीरा वीचारी मुर्तसिम ख़ान जी मीरब वांगुरु घर खां ॿाहिरि लापता आहे। हाणे ख़बर न आहे त तेरे बिन ड्रामे जीअं छा मुर्तसिम ख़ान खे जीअं मीरब आख़िरी एपिसोड में मिली हुई, ईअं ई मीरा पंहिंजे रबनि खे आख़िरी क़िस्त में मिलंदी, या ज़हर ज़िंदगी ड्रामे में अञा नओं हिकिड़ो यूटर्न ईंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां पठाणी जेका हिकु बहादुर औरत हुई, उहा भी एतिरी कमज़ोर निकिती जो कमीने कमाल ख़ान जे ज़ुल्मनि जी सतायल बणिजी वापसि पंहिंजे घर में मथे उघाड़े अची पुगी। ऐं उन सां गॾोगॾु रबनि हुन जे भाउ जे दिलि मथां छा गुज़री हूंदी। इन करे रबनि हाणे पक्को अहद करे छॾियो आहे त कमीने कमाल ख़ान जी क़बर जल्द अज़ जल्द खोटी वेंदी ऐं हाकिम ख़ान जो कमदार सज्जाद समो हिकु बहितरीन कॉमेडी अदाकार भी ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 306 क़िस्त में ज़बरदस्त एंट्री सां तव्हां खे साम्हूं नज़र ईंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण जे लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV ऐं रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।